साईं आफ्ताब साहिबु अव्हांजी डिघी कहाणी आहे. कहाणी इन करे मूं ॾिठी त जॾहिं तव्हां मूंखे ई पंहिंजो किताबु ॾिनो, आऊं ऐं मां, नावल ॾाढो ज़बरदस्त ऐं कमाल जो आहे, जिते तव्हांजो इंट्रोडक्शन हो, अव्हां पढ़िया बि, अव्हां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सफ़र बि कयो, सोशल मीडिया ते बि ॾाढो एक्टिव रहियो. इन समूरी जर्नीअ में पंहिंजी शख़्सियत खे पाण कीअं सुञातो, कीअं डिफाइन कंदव? माण्हू त तव्हांजी इंट्रोडक्शन ॾींदा आहिनि, तव्हां कीअं ॾींदव पंहिंजे बारे? प्लीज़. थैंक यू सो मच इम्तियाज़. सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी, आवाज़ टीवी जी वॾी महिरबानी जो हिते तव्हां हमेशह मदू कंदा आहियो ऐं असां हाज़िर थींदा आहियूं. साल जा इहे 2-3 महीना जॾहिं आउं सिंध में हूंदो आहियां त उन में तव्हां सां त हमेशह कचहरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर हींअर पोइ दफ़े जी पाण वेठासीं सिंधी सक़ाफ़ती ॾियारो जेको हुयो, उन में ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थियो. सो थैंक यू सो मच. हाणे अचूं था तव्हांजे सवाल ते. त मुंहिंजो इंट्रोडक्शन बेसिकली आउं त इहो चवंदुसि त आउं बुनियादी तौर ते हिकिड़ो आर्टिस्ट आहियां ऐं इंजीनियरिंग मूं इन करे कई छो जो बाबा चयो त भई जेको आहे सो आर्ट बि तूं छा डिग्री वठी पोइ कंदे छा, सो इन जे करे पोइ वरी मजबूरी में असां इंजीनियर थी वियासीं. पर जॾहिं इंजीनियरिंग में मूं एडमिशन वरिती त पोइ मूंखे अहसासु थियो त यार इहा बि हिकिड़ी सुठी फील्ड आहे ऐं करणु खपे प्रोफेशनल शयूं. ऐं आमतौर ते असां वटि असांजे मुल्क में पाकिस्तान जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उन में इहो ई थींदो आहे त भई नौजवान छोकिरो या छोकिरी जेकॾहिं उहो मैट्रिक या इंटर करे थो त हुनखे चवंदा आहिनि बाबा या तोखे इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे, माना ॿी का बि फील्ड हुनजे लाइ न छॾी वेंदी. जेकॾहिं ॿी का फील्ड चूंडियो था त माना पोइ तव्हां जॾा आहियो. सो इन जे करे असां नेठ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में एडमिशन वरितीसीं मेराणी यूनिवर्सिटी में. पर जॾहिं उते पहुतुसि ऐं इंजीनियरिंग पढ़ीसीं त पोइ मूंखे अहसासु थियो त भई इंजीनियरिंग पढ़ण जा 2 टे फ़ाइदा तव्हांजी ज़िंदगी में ईंदा आहिनि. हिकिड़ो त इहो त तव्हां शयुनि खे मुख़्तलिफ़ जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे इंजीनियरिंग पर्सपेक्टिव सां ॾिसणु शुरू कयो अथव. सवलो मिसाल आहे तव्हांखे को बि हिकिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हांखे डिज़ाइन करिणो आहे, जेकॾहिं हिकिड़ो प्रोफेशनल इंजीनियर उहो कमु कंदो त उहो बहितर नमूने सां करे सघंदो बनिस्बत हिकिड़े अहिड़े माण्हू जे जेको पढ़ियल न हुजे, टेक्निकल नॉलेज खणी हुनखे हुजे. सो इन जे करे आउं सम्झां थो इंजीनियरिंग ख़ासि करे मेराणी यूनिवर्सिटी असांजे पाकिस्तान जी चंद उन्हनि यूनिवर्सिटीज़ मंझां आहे जेके तमामु बहितरीनु प्रोफेशनल्स कढिया आहिनि. ऐं आउं सम्झां थो त आउं वॾो ख़ुशनसीबु आहियां त मेराणी यूनिवर्सिटी जहिड़े इंस्टीट्यूशन मां आउं पढ़ियो आहियां ऐं उतां जे टीचर्स जा जेके लेक्चर्स आहिनि उहे मूंखे अॼु ताईं, छो जो आई वर्क एज़ अ सेफ्टी इंजीनियर इन ऑयल फील्ड, तो अॼु ताईं कमु ईंदा आहिनि. सो इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे. बाक़ी जेसीं ताईं ॻाल्हि आहे मुंहिंजी ॿिए इंट्रोडक्शन जी जेको आर्ट ऐं लिटरेचर सां लॻाव आहे, त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जामशोरो जेको आहे उहो बेसिकली 3 खां 4 यूनिवर्सिटीज़ ते मुश्तमिल हिकिड़ो शहर आहे जिते पूरे सिंध जी कुंड कुड़छ मां मुख़्तलिफ़ नौजवान बाचको खणी या थेलो खणी पहुचनि था ऐं उहो जामशोरी धरती ते पहुचनि था. त उहो हिकिड़ो कमाल जो एनवायरमेंट तव्हांखे मिले थो, मतिलबु इट्स सिटी ऑफ यूनिवर्सिटीज़. सो जामशोरे में मेराणी यूनिवर्सिटी आहे, उनखां अलावा जेको इंजीनियरिंग आहे, उनखां अलावा जनरल यूनिवर्सिटी आहे सिंध यूनिवर्सिटी जंहिंमें तक़रीबन मां सम्झां थो 40 खां मथे डिपार्टमेंट्स आहिनि. उनखां पोइ वरी मेडिकल यूनिवर्सिटी आहे जेको पहिरीं LMC हूंदी, हाणे लम्स उन नालो चेंज करे छॾियो, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस शायदि. हा, चौथीं वरी हींअर यूनिवर्सिटी खुली आहे बिलाल मेडिकल कॉलेज. सो अहिड़े क़िस्म यूनिवर्सिटीज़ आहिनि. जॾहिं बि तव्हां जामशोरे वेंदा आहियो त नौजवान जी हिकिड़ी भरमार हूंदी आहे, वॾी तादाद में नौजवान हूंदा आहिनि ऐं वण जी काठी हूंदी आहे, हर ज़िले मां आयल हूंदा आहिनि. पर जामशोरे जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि तव्हां कहिड़ी बि यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुजो, तव्हांजो किताबनि सां लॻाव ज़रूरु हूंदो आहे. ऐं उहे किताब कहिड़ा थो चवां, निसाबी किताब न, ग़ैर निसाबी किताब जंहिंमें अदब आहे, लिटरेचर आहे, शाइरी आहे. सो उन ई दौर में मुंहिंजो मतिलबु छा चए इंटरेक्शन थियो किताबनि सां. साईं अमर जलील खे पढ़ियोसीं, तारिक आलम अबड़ो खे पढ़ियोसीं, मुनीर अहमद माणिक खे पढ़ियोसीं, उस्ताद बुखारी जी शाइरी पढ़ीसीं, शेख अयाज़ पढ़ियोसीं. सो उहो ई हिकिड़ो सबबु हुयो त उन सॼे मामले खे हिकिड़ो इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पढ़ंदड़ माण्हू जंहिंजो बिल्कुलु प्योर टेक्निकल फील्ड आहे, तंहिं बावजूदि बि हुनजो इंट्रस्ट थियण में वॾो किरदारु आउं सम्झां थो जामशोरो जो आहे. हाणे अचो था पाण पंहिंजे वीडियोज़ ऐं व्लॉगिंग वारो, त तव्हांखे ॿुधाए थो हलां त मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे उहो मूं ठाहियो 2007 में ऐं तमामु पुराणो आहे. यानी अॼुकल्ह जेके व्लॉगर्स यूट्यूबर्स आहिनि उन्हनि सभिनी, हाणे जंहिंमें सां अदो इरफान जुनेजो आहे, ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहियो आहे, बहितरीनु ब्लॉगर आहे. उनजो बि चैनल आउं सम्झां थो 2016-17 में ठाहियो. उनखां अलावा जुनेद अकरम आहे, इन्हनि बि 2012-13 में ठाहियो, पर मुंहिंजो 2007 जो ठहियलु आहे. पर मूं कंटिन्यूसली वीडियोज़ कोन ठाहिया, इहो हिकिड़ो मसइलो आहे, इन जे करे एतिरा घणा सब्सक्राइबर न थी सघिया. सो बेसिकली आउं एक्टिव घणो थियुसि 2020 में कोविड जॾहिं आयो उन दौर में मूं कुझु शॉर्ट स्टोरीज़ लिखियूं हुयूं. हिकिड़ी इलेक्शन जे मुतालिक़ हुई सुजागी जे नाले सां. ऐं ॿियो वरी हीउ जेको नॉवल तव्हांजे हथ में आहे हिनखे पाण पोइ वरी नेक्स्ट सेगमेंट में डिस्कस कंदासीं. ऐं मां इहो बि उन दौर में लिखणु शुरू कयो. सो इहो हिकिड़ो माना मुंहिंजो मुख़्तसिर तारुफ़ आहे.